वगण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में ठेकेदार पारां ॾाठल दिकनि ऐं गटरनि जो मलबो न हटायो वियो। शहरी परेशानी जो शिकार गटरनि जो कमु गुज़िरियल महीने खां रोड़े जो शिकार आहे। नेकाल जो पाणी रोडनि ते बीहजी वियो। ठेकेदार क्रेन मशीन ज़रिए दुकाननि अॻियां धिका ढाहे छॾिया आहिनि। गटरनि जी खाटी जो मलबो न हटायो वियो। दुकानदारनि जो एहतजाज। इन मौक़े ते दुकानदारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 10-15 ॾींहं ना हल ठेकेदार इहो गायब थी वियो आहे। सामान मटीरियल लाराए रोड रस्तनि ते तव्हां ॾिसो था इहो पाणी गंदो बीठो आहे। हे मटीरियल रोड ते पियो आहे। इहो सॼो ॾींहुं असां दुकानदार वेही कोन था सघूं। एॾी रही धज़ आहे। इहो पॉइंटर जेको आहे सो किनो हिते उछलायूं हलियो वियो आहे। इहे सिरूं हिते पयूं भॼनि थियूं त इहो ठेकेदार गायब थी वियो आहे। असां चऊं था ना हल जेको आहे ठेकेदार खां ठीको वापसि वठी असांखे का जूअ नथी चुरे। 2-2, 3 फुट असां दुकानदारनि जी ॾाढो पटियो पियो आहे। को ग्राहक अचे थो उनखे रोड ताईं माना असां जेका शइ वठे थो करे थो रोड ताईं ॾियूं था। शाबस आहे त दोस्त साहब खे जिन हिमत कई आहे। ईद गुज़रिया जीअं हाणे कमु शुरू कयो अथनि त उन में जेको आहे सो हाणे हे धिका ड्राए ऐं जेको आहे सो कमु पंहिंजो जेको आहे करे वञनि हा। हे महीनो गुज़रियो आहे असांखे तमामु तकलीफ़ आहे। ज़ार ई न आने ईद खां पोइ वॾी हालत ख़राबु लॻी पई आहे। रही सॼी दुकाननि में सामान किन लॻा पिया आहिनि। हे ॾिसो था रोड रस्ता सॼा ख़राबु लॻा पिया आहिनि। अवाम परेशान आहे। धप हवस आहे जरासीन किन लॻो पिया सॼो शहर जो। तव्हां पाण ठेकेदार वाइदो कयो त मां ईद खां पोइ ठाहींदुसि। सॼी नाली ड्राए आहे। माण्हू टपी कोन था सघनि। रोडनि ते जेको पाणी बीठो आहे। वगड़नि में तमामु गंदगी जा ढेर पड़िजी विया आहिनि। महिरबानी करे हिन ठेकेदार खे मुतल कयो वञे। ॿियो को हाणे सुठो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।